साईं सिंधी साहब, असां नाले वारे मज़ामती शाइर साईं ज़ख़्मी चांडे जी 17वीं सालियानी यादि आर्ट्स काउंसिल लाड़काणे में मल्हाए रहिया आहियूं। तव्हां साईं ज़ख़्मी साहब जे तमामु घणो वेझो रहियो, तव्हां हुनखे हिकु दोस्त ऐं हिकु शाइर जी हैसियत में कीअं ॾिठो? साईं, पहिरियों तव्हांजी महिरबानी। असल में ज़ख़्मी चांडे जॾहिं नालो खजंदो आहे त समूरा मंज़र असांखे उहे यादि पइजी वेंदा आहिनि। ज़ख़्मी चांडियो ईअं महसूसु थींदो हुयो त कॾहिं शाइर आहे ऐं कॾहिं ईअं महसूसु थींदो आहे त को समाजी वर्कर हुयो ऐं हमेशह हुनजी इहा ई कोशिशि हूंदी त मुंहिंजे ॻोठ जा माण्हू सुधरनि, मुंहिंजो ॻोठु सुधरे। उन हवाले सां जेकॾहिं बिजली जी ज़रूरत हूंदी हुई त उन्हनि माण्हुनि सां राब्ते में ईंदो हुयो, जेकॾहिं पुल जी ज़रूरत हूंदी हुई त उन्हनि माण्हुनि सां राब्ते में ईंदो हो, पर सदाईं इन कोशिशि में हूंदो हुयो, पंहिंजे माण्हुनि जे बारे में सोच वीचार हूंदी हुअसि। ऐं ज़ख़्मी चांडियो दोस्तीअ जे हवाले सां जीअं असां चऊं त मुड़ुसु माण्हू हुयो, रखण जो बि शौक़ीन त निभाइण जो बि शौक़ीन। ज़ख़्मी चांडे जी जहिड़ी शाइरी आहे अहिड़ो ई सचो माण्हू, चङो भलो जेको बि माण्हू हुजे उनखे मुंहं ते चई ॾियण वारो माण्हू।